पीपल्स पार्टी ज़मनी मकानी चूंडनि में क्लीन स्वीप कयो आहे। पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे। एक साहिब रोज़ानो प्रेस कॉन्फ्रेंस करे धांधली जा इल्ज़ाम लगाईंदो हो। अॼु उहो बि धांधलीअ जो इल्ज़ाम न लगाए सघियो। एक जमायत चूंडूं विढ़ण खां घबराए रही आहे। इलेक्शन में देर चाहे थी। पीपी अॻवान शर्जील इनाम मेमन जी सईद गनी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त मियांवाली एयरबेस ते हमलो बुज़दिलानी कार्रवाई हुई। सोशल मीडिया ते ज़हरीली प्रोपेगेंडा कई वई। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी बुज़दिलानियुनि कार्रवाइयुनि जी मुज़म्मत कई। समूरियुनि फोर्सेस जे जवाननि खे सलाम पेश कयूं था। पीपी कॾहिं बि इदारनि ते हमलो नाहे कयो। असांजो दुनिया खां मुतालबो आहे त इसराइल जी फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्मनि खे बंदि करायो वञे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी पीपी कारकुननि खे चूंड मुहिम शुरू करण जी हिदायत। आसिफ अली ज़रदारी ज़िमनी मकानी चूंडनि में कामयाबी ते आवाम जो थोरो मञींदे चयो आहे त सिंध जे दिलि कराची बि जीए भुट्टो जो नारो लॻाए छॾियो। मुर्तज़ा वहाब ऐं सलमान अब्दुल्ला मुराद जी कामयाबी कराची वासियुनि जो मुखालफ़नि लाइ ख़ासि पैगाम आहे। पीपी जो हर कारकुन शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो सफ़ीर बणिजी चूंड मुहिम शुरू करे 8 फ़रवरी ते सिंध बिलावल भुट्टो ज़रदारी जी सोभ जो पैगाम खणी उभरंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सॼी सिंध में ज़मनी मकानी चूंडनि में पीपीए जे कामयाब उम्मीदवारनि खे वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ग़ैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी सिंध जे ज़मनी मकानी चूंडनि में मैदान मारे वरितो आहे। पूरी सिंध नफ़रत ऐं विरछ वारी सियासत खे हिकु भेरो ॿीहर शिकस्त ॾेई छॾी आहे। अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। हाणे इंशाअल्लाह 8 फ़रवरी ते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबी माणींदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सां सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी मुलाक़ात। सूबे जे इंतज़ामी मामलनि ऐं यमन जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। निगरान वॾे वज़ीर सूबे में हुकूमत तरफ़ां आवाम जी भलाई लाइ खयल क़दमनि बाबति वज़ीर आज़म खे आगाह कयो। मुलाक़ात में सिंध अंदरि स्मगलिंग ऐं बिजली चोरीअ जी रोकथाम जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म पारां इंतज़ामी मामलनि बाबति हाकारी अॻभराई ते सिंध हुकूमत जी कोशिशुनि जी वाखाण। आगूणो सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे सरदार अली गौहर महर जी दावत ते घोटकी ज़िले जे इलाइक़े खानगढ़ पहुचंदो। गौहर पैलेस खे पीपी जे झंडनि सां सिंगारियो वियो। पंडाल तयार कयो पियो वञे। महर भाइरनि पारां इतिहादियुनि खे दावतूं। गौहर पैलेस जे भरपासे जे रस्तनि जी सफ़ाई सुथराई जो कमु पिणु जारी। नवाज़ शरीफ़ सियासी सरगर्मियुनि जी शुरूआत करे छॾी आहे। मुस्लिम लीग नून जी क़यादत ऐं अॻवाननि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिनो आहे। 2018 में असांजे ख़िलाफ़ साज़िश कई वई। बैलेट पेपर ते सभिनी जमायतुनि जो निशान हुजणु घुरिजे। चूंडनि में हर सियासी जमायत खे हिसो वठण जो हक़ आहे। असां इंतकाम जी न पर मुल्क जी बहितरी लाइ सियासत करे रहिया आहियूं। मुस्लिम लीग नून जे अॻवान ख्वाजा साद रफ़ीक जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। इसराइल जा फ़लस्तीनियुनि ते हिक राति दौरान 2,500 हमला। वधीक 280 फ़लस्तीनी शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंगु 10,000 खां वधी वियो। 26,000 खां वधीक ज़ख़्मी। इसराइल जी बमबारी सबबि उत्तर ग़ज़ा मुकमल तौरु तबाह थी वियो। इसराइल बेघर फ़लस्तीनियुनि जी पनाहगाहुनि खे बि न बख़्शियो। आलमी मुतालबनि बावजूद ग़ज़ा में जंगबंदी न थी। इसराइल जे वज़ीर आज़म नेतन्याहू जी होॾ बरक़रार। चवे थो असां ख़िलाफ़ जंग शुरू करणु हमास जी वॾी ग़लती हुई। असांजी यरग़मालियुनि जी आज़ादी ताईं जंगबंदी न थींदी। सिंध जे 14 ज़िलनि में मकानी इदारनि जी 21 सीटुनि ते ज़मनी चूंड जो मैदान पीपल्स पार्टी मारे वरितो।
कराची समेत ॿियनि ज़िलनि में पीपी उम्मीदवारनि जी कामयाबी। कराची जे सदर टाउन जे यूसी नंबर 13 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार मुर्तज़ा वहाब 3976 वोट खणी कामयाबी माणे वरिती। जमायत इस्लामी खे शिकस्त। नूरुल इस्लाम 1566 वोट खया। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिब मली जे यूसी मुराद मेमण ते पीपल्स पार्टी उम्मीदवार सलमान अब्दुल्ला मुराद 10,215 वोट खणी सोभारो। जमायत इस्लामी जो अयूब ख़ासकेली 1408 वोट खणी सघियो। मलीर में पीपल्स पार्टी जी कामयाबी ते जियालनि जो जशन, ख़ुशी में आतिशबाज़ी। सखर में पीपल्स पार्टी जी उम्मीदवारनि जी कामयाबी। यूसी बादल फ़कीर ते यूसी चेयरमैन लाइ पीपी उम्मीदवार अरशद मुग़ल ऐं वाइस चेयरमैन तारिक चौहान सोभ माणे वरिती। जेयूआई उम्मीदवार अमानुल्लाह जमाली ऐं वाइस चेयरमैन जे उम्मीदवार ख़ैर मोहम्मद सूमरो खे शिकस्त। कश्मीर में पीपल्स पार्टी उम्मीदवार मोहम्मद रमज़ान मज़ारी 1390 वोट खणी कामयाब। एसयूपी जो अलाह ॾिनो कलवड़ 240 वोट खणी सघियो। भान सैदाबाद में पीपी उम्मीदवार वली मोहम्मद उर्फ ॾाॾो सोलंगी 306 वोट खणी कामयाबी माणे वरिती। एसयूपी उम्मीदवार अली असगर सोलंगी 111 वोट खणी सघियो। दौड़ टाउन कम्युनिटी ते बि पीपल्स पार्टी सोभारी। पीपी जे चौधरी वसीम अफज़ल राजपूत 782 वोट खणी कामयाब। तहरीक लबैक जो उम्मीदवार फ़हीम कादरी 79 वोट खणी हाराए वियो। टंडोला यार्ड जे वार्ड नंबर 1 ते पीपी उम्मीदवार ज़फ़र सन्हड़ो 2283 वोट खणी कामयाब। आज़ाद उम्मीदवार इम्तियाज़ ख़ासकेली रुगो 32 वोट खणी सघियो। टंडे आदम में पीपल्स पार्टी उम्मीदवार शरफुद्दीन अंसारी 828 वोट खयो। जीडीए जे ग़ुलाम मुस्तफ़ा सान खे हाराए छॾियो। खैरपुर ज़िले में भी मकानी इदारनि जी ज़मीनी चूंड जो मैदान पीपल्स पार्टी मारे वरितो। खैरपुर में वार्ड नंबर 9 ते पीपी उम्मीदवार नौमान वसाण 921 वोट खणी सो भमाणी। जीडीए उम्मीदवार सैद आसिफ शाह रुगो 77 वोट खया। पकाचांग टाउन कमेटी ते पीपल्स पार्टी उम्मीदवार ज़फ़र ख़ासकेली 1136 वोट खणी फाते करार। जीडीए उम्मीदवार वहीद अली चांग खे शिकस्त। गमट में भी पीपी जो सदाम जोखियो कामयाब थी वियो। जीडीए उम्मीदवार असदुल्ला शेख खे शिकस्त मिली। सिंध सिंध रेंजर्स जूं कचे में धाड़नि ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। तर्जुमान मौजूब बाबड़ो जे ॻोठ मीरकोश में धाड़नि भुंग एवज़ अगवा क़तल सहूलियतकारी ऐं मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलवस 5 जवाबदार गिरफ़्तार कया विया। गिरफ़्तार जवाबदारनि में मोहम्मद हसन कोश, हाजी इमदाद अली, नवाब अली उर्फ नवाबी, मोहम्मद उमर ऐं फलक शेर शामिल। गिरफ़्तार जवाबदारनि वटां मुख़्तलिफ़ नौइयत जा हथियार ऐं गोला बारूद हथ, बुलेट प्रूफ जैकेट ऐं टेलीस्कोप बरामद कयो वियो। कंदकोट ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। गोलीमार वारे इलाइक़े ॻोठ रईस बहादुर ख़ान चाचड़ में उरड़ी तेज़ीअ सां पखिड़िजण लॻी। वधीक हिकु ॿारड़ो फौत। 1 वरह जे फरमान अली चाचड़ दम ॾिनो। 10 ॾींहनि अंदरि 6 ॿारड़ा मुज़ी मर्ज़ में हयाती विञाए वेठा। 4 ॾींहं अॻु भान सैदाबाद मां फुटियनि जी रक़म वठण लाइ वियल सखरंड वासी वापारी अनवर अली राजपूत मुबैना तौर अगवा। वारसनि मौजूब फुटियनि जी रक़म वठण लाइ निकितल वापारी अनवर अली राजपूत दादू मां अगवा थी वियो आहे। संदसि कार शिकारपुर मां मिली आहे, पर शिकारपुर पुलिस सहकार करण लाइ तयार नाहे। सन में वधंदड़ बदमनी मुख़्तलिफ़ केसिस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी जे सर ते शटरबंद हड़ताल रैली कढी थाणे अॻियां धरणो भाई वियो। कारोबार बंद। अॻवाननि जो चवणु आहे त शहर में बदमनी उरूज ते आहे। मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि।